अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडीओ न्यूज़ है यहाँ वज़ीर उन्नड़ काजी अहमद मां ख़बर शामिल कयूं था। बिलाल हैदर कल्याण जी प्रेस क्लब काजी अहमद सहाफ़ी सिकंदर अली चांडियो पारां हेस्को सब डिवीज़न काजी अहमद एसडीओ मुजीबुर रहमान सियाल के 1-2 फीडर ते गैर कानूनी हथरादू लोड शेडिंग जी शिकायत करण ते मथस दमिर जी पियो सहाफ़ीअ के गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए धिका ॾेई धमकियूं ॾियण ख़िलाफ़ प्रेस क्लब काजी अहमद सदर अब्दुल मोमिन जोणू, डॉक्टर जावेद इकबाल भट्टी, सलाउद्दीन कीरियो, एमपी ॾारी, राणा अब्दुल गफूर राजपूत, गुलाम हैदर बालादी ऐं साहिल लाखो आफ्ताब जतोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त एसडीओ वापडा मुजीबुर रहमान सियाल पारां सहाफ़ी सिकंदर अली चांडियो खे गुथा लफ़्ज़ ऐं धमकियुनि ख़िलाफ़ सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे चयो त सब डिवीज़न काज़ी अहमद पाण खे करता धरता सम्झंदड़ आवाम दुश्मन एसडीओ वापडा मुजीबुर रहमान सियाल बिजली सारिफ़ीन सां ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। जाइज़ बिजली इस्तेमाल कंदड़ सारिफ़ीन मथां डिडक्शन जे आड़ में गाटे टोड़ ॾंड हया वञनि था ऐं मजमूई तौर ते 8 फीडरनि ते पंहिंजे छाड़तनि ज़रिए गैर कानूनी तौर ॾिनल ट्यूबवेलनि ऐं कमर्शियल कनेक्शन जे लासिस कवर करण लाइ मरीनी फीडरनि ते 15 खां 18 कलाक हथरादू गैर कानूनी लोड शेडिंग करे लखी यूनिटनि जो लासिस कवर कयो वञे थो। यादि रहे त बददीन में एक्शन तौर ड्यूटी सरअंजाम ॾींदड़ मुजीबुर रहमान सियाल करप्शन ऐं आम दुश्मन अमलनि करे खेसि रूट करे सज़ा तौर एसडीओ काज़ी अहमद मुक़ररु कयो वियो आहे। अवाम दुश्मन एसडीओ, अवाम दुश्मन एसडीओ, अवाम दुश्मन एसडीओ, अवाम दुश्मन एसडीओ, न खपे न खपे जीअं त मां सिकंदर अली चांडियो सहाफ़ी प्रेस क्लब काज़ी अहमद उहिदेदार मेंबर जीअं त मां एसडीओ वटि बिल खणी वियुसि त चयनि त बाबा लोड शेडिंग आहे, 22 कलाक मुसलसिल लोड शेडिंग आहे, लोड शेडिंग ख़तमु कई वञे त उन चवण ते मूंखे ऑफिस मां धिका ॾेई ॿाहिरि कढी गुथा लफ़्ज़ चई त तव्हां सहाफ़िन जी को किरदारु न आहे, तव्हां सहाफ़िन मूंखे मथे में सूर विझी छॾिया। इन जे करे असां आला अफ़सरनि खां घुर था कयूं त जीअं इन खे एसडीओ खे हटायो वञे, इन ते ईमानदार एसडीओ खे आंदो वञे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।